السلام عليكم ورحمتہ وبرکاتہ دوستو अॼु तव्हांखे चाबी जो छुको थींदो आहे ऐं तव्हांखे ठाहिण सेखारींदुसि जो तव्हां पेक्सल लैब जे ज़रिए आसानी सां ठाहे सघो था। सभ खां पहिरीं त तव्हां पेक्सल लैब खे ओपन करियो। ओपन करण खां पोइ इन जे अंदरि जेको कुझु ठहियल तव्हां इनखे कैंसिल ते वञी करे तव्हां इनखे डिलीट करियो। जेको कुझु इन जे अंदरि लिखियल आहे जेको तव्हां इनखे डिलीट करियो, ठीकु आहे न। ये जो डिलीट वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण तव्हां डिलीट वारो जो ऑप्शन मथे ॾिसो तव्हां इन ते वञी करे तव्हां इनखे डिलीट करियो। सही डिलीट थी वियो। उन खां पोइ ॾिसो जेको ए वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो ए वारो जेको ऑप्शन तव्हां ए वारो जेको आहे तव्हां इन ते अंदरि वञो ऐं टेक्स्ट जे अंदरि वञी करे तव्हां इन जे अंदरि कुझु लिखो, ठीकु आहे न। साउंड जे अंदरि लिखां थो السلام इन जे अंदरि लिखुमि ऐं उनखां पोइ ॾिसो इहो नवों वारो जेको ऑप्शन आहे तव्हां इन जे अंदरि नवों ॾियो, ठीकु आहे। नवों ॾियो ऐं तव्हां ओके करियो। ओके करण खां पोइ ॾिसो ऐं तव्हां वञो फॉन्ट जे अंदरि, ठीकु आहे न। हीअ जो तव्हां फॉन्ट जे ॾिसी तव्हां फॉन्ट जे अंदरि माय फॉन्ट में वञी करे ॾिसो हीअ जेको तव्हां ॾिसो पिया हीअ फॉन्ट, हीअ जेको फॉन्ट तव्हां ॾिसो पिया हीअ फॉन्ट हीअ तव्हां इन जे अंदरि लॻाइणो आहे, ठीकु आहे न। ॾिसो हीअ फॉन्ट मां इन जे अंदरि लॻायो। हिन खां पोइ तव्हां इहो ओके वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो, ठीकु आहे न। ॾिसो तव्हां निकिरी हाणे तव्हां हीअ जेको आहे तव्हां इन ते पकड़े तव्हां इनखे इन छिकियो ऐं इनखे थोरो घणो वॾो करियो, ठीकु आहे न। ठीकु आहे, मूं इनखे वॾो करण खां पोइ ॾिसो हाणे तव्हांखे छा करिणो आहे। हाणे तव्हां ॾिसो इहो स्ट्रोक जो निशान जेको आहे तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इन जी ओपेसिटी वधायो, ठीकु आहे न। तव्हां इनखे इनेबल करियो। इनेबल करण खां पोइ तव्हां इन जो जेको रंग जेको तव्हांखे सिलेक्ट करिणो तव्हांखे कारो सिलेक्ट करिणो आहे, ठीकु आहे न। उनखां पोइ तव्हां जेको इहो स्ट्रोक विथ जेको आहे तव्हां इनखे वधायो। जेतिरो बि तव्हां इनखे वधाईंदा तव्हांखे ओतिरो ई सुहिणो लॻंदो, ठीकु आहे न। सो मूं इन जे अंदरि एतिरो ई मूं रखियो आहे। हाणे तव्हां इनखे हिन खां पोइ तव्हांजो सही वारो जेको ऑप्शन आहे तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो, ठीकु आहे। सही वारे ऑप्शन ते क्लिक करियो ऐं उनखां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी आया पिया हीअ शेप्स वारो तव्हां इन जे अंदरि वञो। शेप्स ते वञण खां पोइ तव्हां इनखे गोल करियो। गोल करण खां पोइ ॾिसो तव्हां हीअ जेको ॾिसो पिया ओपेसिटी तव्हां इनखे बिल्कुलु घटि करियो ऐं ॾिसो ऐं उनखां पोइ जेको तव्हां ॾिसो पिया स्ट्रोक विथ तव्हां इनखे थोरो, ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां इनखे नंढो करियो। उनखां पोइ तव्हां जेको ओके वारो निशान आहे तव्हां सही वारो तव्हां सही वारो निशान जेको ॾिसो तव्हां सही वारे निशान ते क्लिक करियो ऐं उनखां पोइ तव्हां इनखे थोरो नंढो कयो, ठीकु आहे न। उनखां पोइ ॾिसो तव्हां इहो जेको ॾिसो पिया पोजीशन वारे तव्हां क्लिक करे तव्हां इनखे बिल्कुलु जिते तव्हांखे रखिणो आहे तव्हां उन जे अंदरि उते रखो, ठीकु आहे न। सो मूं इन जे अंदरि हिते ई रखियो आहे। हाणे तव्हां ठीकु आहे इन ॿिनि खे पाण में मिलायो, ठीकु आहे न। ॾिसो मूं इनखे इनखे मिलाइण जे लाइ ॾिसो हीअ जेको तव्हां ॾिसो पिया लेयर वारो जेको ऑप्शन आहे हीअ जो लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो ऐं इन ॿिन्हिनि खे पाण में मिलायो, ठीकु आहे न। मिलाइण खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां इन जे अंदरि जेको अछो रंग जेको तव्हां आहे तव्हांखे इनखे ख़तमु करिणो आहे। ख़तमु करे तव्हां हीअ जो शेप्स वारो जो निशान तव्हां हीअ ॾिसो तव्हां हीअ जेको निशान तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ जेको निशान तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे वञण खां पोइ ॾिसो हीअ जेको ॾिसो एरीज़र कलर तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां इनखे इनेबल करियो। ॾिसो इन जे अंदरि जेको अछो रंग हो बिल्कुलु ख़तमु थी वियो। हाणे तव्हां हीअ जेको सही वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो, ठीकु आहे न। ॿाहिरि ॾिसो तव्हां उन जे ॿाहिरि निकिरी थो वञा ऐं उनखां पोइ ॾिसो तव्हां हीअ जेको रिलेटिव पोजीशन लिखे तव्हां इन ते क्लिक करियो तव्हां इनखे पूरे विच ते रखो, ठीकु आहे न। विच ते रखण खां पोइ तव्हां इनखे कॉपी करियो। कॉपी लाइ ॾिसो हीअ जेको कॉपी जो ऑप्शन ते लिखे तव्हां इन ते वञी करे तव्हां इनखे कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ ॾिसो हीअ जेको रिलेटिव पोजीशन जेको लिखियो तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनखे पूरे विच ते रखो, ठीकु आहे न। विच ते रखण खां पोइ ॾिसो हाणे तव्हां लेयर जे अंदरि वञो। ॾिसो हीअ लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इनखे पाण में मिलायो, ठीकु आहे न। मिलाइण जो जेको तव्हांखे पहिरीं ॿुधायो आहे वरी तव्हां लेयर जे ऑप्शन जे अंदरि वञी करे तव्हां जेको ऑप्शन तव्हां ॾिसे तव्हां जेको पासे वारो तव्हां इन ते क्लिक करियो। सही चवंदी इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ हीअ जेको टिक इन ॿिनि ते टिक लॻाइण खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया हीअ जेको ऑप्शन हीअ तव्हां इन ते क्लिक करियो ऐं पोइ तव्हां सही ते ऑप्शन ते क्लिक करियो, ठीकु आहे न। त इन ते इन खां पोइ ॾिसो हीअ जेको ओके वारो ऑप्शन तव्हां इन ते
3 दफ़ा क्लिक करियो, ठीक है ना। ॾिसो हे हाणे मुंहिंजो सही थी वियो। हाणे तव्हां ॾिसो दोस्तों इन वीडियो को तमाम मुकम्मल ताईं ॾिसो। जेको तव्हां मुकम्मल ताईं इन वीडियो खे न ॾिसंदा तव्हां इहो जेको छलो जेको आहे तव्हां न ठाहे सघंदा, ठीक है ना। उन खां पोइ तव्हां इहो जेको टेक्सचर वारो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो तव्हां गैलरी जे अंदरि वञो ऐं तव्हां इन जे अंदरि जेको ॾिसो ई तव्हां इन जे अंदरि कोई कलर खणो, ठीक है ना। सो ही कलर जेको आहे उहो तव्हांखे आउं स्लैश टेलीग्राम जे अंदरि ॾेई तव्हां उतां बि इन खे ज़िप फाइल मोकिलिजो। तव्हां ज़िप फाइल खे खोले तव्हांजे इन जे अंदरि जेके फॉन्ट जेके आउं लॻाईंदो आहियां या वरी इन जे अंदरि जेके शयूं इस्तेमालु कंदो आहियां ॾिसो तव्हां उतां बि इनखे डाउनलोड करे सघो था, ठीक है ना। इनखे तव्हां ओके करियो। ओके करण खां ॾिसो ई मूं इन जे अंदरि लॻाए तव्हां इनखे जेको इहा आहे तव्हां इनखे ओपन करियो। ओपन करण खां पोइ ॾिसो ऐं तव्हां इहो स्टॉक वारो जेको निशान तव्हां इन ते क्लिक करियो तव्हां इनखे इनेबल करियो। तव्हां इन जे अंदरि कारो रंग लॻायो, ठीक है ना। उनखां पोइ तव्हां ई जेको ॾिसो पिया तव्हां ई जेको शेडो वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इन जे अंदरि पठे लॻायो, ठीक है। टे पठे ठीक काफ़ी आहे। ऐं तव्हां इहो इम्बोस वारो जो कलर आहे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे ये जेको तव्हां सभ खां पछाड़ी जेको ऑप्शन आहे बिलीव तव्हां बिलीव ते वञो, ठीक है। तव्हां इनखे इन तरीक़े सां करियो, ठीक है। ठीक है ना। ऐं उनखां पोइ तव्हां ओके करियो। ओके करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे हाणे तव्हांखे इहो जेको ॾिसो पिया तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इम्पोर्ट जेको लिखियलु आहे तव्हां इम्पोर्ट जे अंदरि वञो ऐं तव्हां जेको छलो जेको इन जे अंदरि ॾिसो मूं छला डाउनलोड या तव्हां ज़ंजीर में जेके तव्हां लॻाइणु चाहियो था या वरी तव्हां छले जे अंदरि लॻाइणु चाहियो था तव्हां बिल्कुलु लॻाए सघो था, ठीक आहे। उन जे अंदरि लॻाइणु चाहियां थो ॾिसो तव्हांखे इन तरीक़े सां फिक्स करिणो आहे। फिक्स करण खां पोइ ॾिसो ये जेको तव्हां मथां जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो इन ॿिनि खे पाण में मिलाइण जे लाइ त तव्हां इनखे ॿिनि खे पाण में मिलायो। ये जेको तव्हां ॾिसो रहियो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं इनखे तव्हां सिलेक्ट करियो, ठीक है ना। पाण में सिलेक्ट थी विया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो तव्हां जेके इन जे पोयां जेको बैकग्राउंड तव्हांखे चेंज करिणो आहे तव्हांखे तव्हां इन ते क्लिक करियो। जेको टेम्पलेट तव्हां इन ते क्लिक करियो तव्हां पोइ फॉर्म गैलरी जे अंदरि वञो ऐं तव्हां का ॾिसो आउं त इन जे अंदरि ई रखंदे तव्हां जेको कहिड़ो बैकग्राउंड तव्हां इन जे अंदरि रखी सघो था, ठीक है ना। उन जे अंदरि इहो ई रंग सिलेक्ट करियां थो, ठीक है ना। ठीक ऐं ॾिसो हीउ त मुंहिंजो रंग फिटी वियो आहे तव्हां वापसि थो लॻायां, ठीक है ना। ऐं तव्हां जेको हीउ जेको तव्हां ऑप्शन ते तव्हां रंग सिलेक्ट करण पोइ ॾिसो हीउ तव्हां ॾिसो तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हांजो रंग हीउ जेको तव्हांजो बैकग्राउंड सही लॻी। ॾिसो मूं इन तरीक़े सां लॻायो आहे तव्हांखे बि इन तरीक़े सां हीउ लॻाइणो आहे, ठीक है ना। उन खां पोइ ॾिसो तव्हांखे जेके तव्हां गैलरी में अंदरि तव्हांखे सेव करिणो आहे तव्हां गैलरी खे सेव कीअं कजे उनखां ॾिसो तव्हां हीउ जेको ॾिसो पिया हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो, ठीक है। उन खां पोइ ॾिसो हीउ सेव इज़ इमेज तव्हां इन जे अंदरि वञो ऐं उनखां पोइ ॾिसो हीउ जेको डिफॉल्ट जेको लिखियलु तव्हां इन ते क्लिक करियो। उनखां पोइ जो अल्ट्रा जेको लिखियलु तव्हां इन ते अल्ट्रा ते क्लिक कंदा तव्हांजो जेको फोटो जेको आहे फुल HD में तव्हांजो सेव थी वेंदो गैलरी जे अंदरि, ठीक है ना। ॾिसो मूं इन जे अंदरि अल्ट्रा ते क्लिक कयो उनखां पोइ तव्हां सेव टू गैलरी जे अंदरि क्लिक करियां थो त मुंहिंजो फोटो फुल HD में सेव थी वेंदो। ॾिसो हीउ त मूं जो ठाणे तरीक़ो सां जेके तव्हां इन जे अंदरि कुझु ॿियो तव्हां लिखणु चाहियो था तव्हां बिल्कुलु लिखी ॾिसो तव्हां इन जे अंदरि लिखां थो सो मूं इन जे अंदरि ई लिखियो आहे मूं इन जे अंदरि AS लाशरी लिखियो आहे। तव्हां जेको कुझु लिखणु चाहियो तव्हां बिल्कुलु इन अंदरि लॻाए सघो था। इन जे हेठां बि तव्हां लॻाए सघो था, ठीक आहे। इन जे ॾिसो हीउ जेको आहे तव्हां इन जे हेठां बि लॻाए सघो था ऐं तव्हां इन जे अंदरि जेको फॉन्ट जो आहे तव्हां हीउ फॉन्ट इन जे अंदरि लॻायो, ठीक है ना। फॉन्ट लॻायो ऐं तव्हां इन जे अंदरि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इन जे अंदरि को बि लॻाए सघो था, जेके तव्हांजे अंदरि के नाले जे अंदरि तव्हां जेके 7 लॻायो था 6 लॻायो था 9 लॻायो था तव्हां पंहिंजे नाले जे अंदरि को बि
इन जे अंदर रंग सिलेक्ट करे सघो था। इन जे अंदर ई तो लगाया ठीक है ना। ऐं तव्हां जो स्ट्रोक जो है स्ट्रोक तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनके स्ट्रोक खे बिल्कुल वधायो ठीक है ना। ऐं पोइ ॾिसो ही जो ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तों। हाँ तव्हां इनके रिलेटिव पोजीशन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनके पूरे विच ते रखो। विच ते रखण खां पोइ तव्हां जी साइज वधाइण चाहियो त साइज वधायो ऐं उन खां पोइ ॾिसो तव्हां पूरे विच ते रखो। विच ते रखण खां पोइ तव्हां इनके कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ ॾिसो ये जो रिलेटिव पोजीशन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन ते क्लिक पोइ तव्हां इनके पूरे विच ते रखो। तव्हां कॉपी खे तव्हांखे ज़रूरु करणी ठीक है। उन खां पोइ ॾिसो ही जेको ओके वारी निशान तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो ही जेको तव्हां ये ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो तव्हां इन ते क्लिक करियो ऐं इन ॿिन्हिनि खे तव्हां पाण में मिलाए। ॾिसो तव्हां एस लिखियो आहे एस9 लाशारी तव्हां इनके पाण में मिलायो। मिलाइण जो तरीक़ो मां तव्हांखे टे चकर पहिरीं तव्हांखे ॿुधायुमि ऐं तव्हां इन ते जिते बि तव्हां रखणु चाहियो तव्हां बिल्कुलु इन जे अंदरि रखो। ॾिसो मूंखे इन जे अंदरि रखिणो आहे तव्हां जेको हाणे तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो ये जो एडिटर कलर तव्हां एडिटर कलर ते वञी तव्हां इनखे एनेबल करियो ठीक है ना। एनेबल करण खां पोइ तव्हां इनखे ओके करियो। ओके करण खां पोइ ॾिसो ये टेक्सचर जो ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इन जे अंदरि को कलर लगायो ठीक है ना। ॾिसो मूं इन जे अंदरि ये कलर लगाइण चाहियां थो। ये कलर ॾिसो सो इन जे अंदरि पोइ तव्हां इनखे एनेबल करियो। छो त तो मुंहिंजो मूं इन जे अंदरि हिकिड़ी ग़लती कई हुई तव्हां उहो ग़लती तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी पवंदी। तव्हां इनखे रंग लॻाइण खां पहिरीं तव्हां ॾिसो ये जो तव्हां इनखे वरी भी तव्हां पूरे विच ते खणी वञो ठीक है ना। विच ते करण खां पोइ तव्हां वरी भी इनकी कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ तव्हां वरी भी इनके पूरे विच ते रखो ठीक है ना। विच ते रखण खां पोइ तव्हां इनके ॿिनि खे पाण में मिलायो। मिलाइण खां पोइ तव्हां इते जिते तव्हां रखो तव्हां हिते रखो। तव्हां पोइ तव्हां हाणे टेक्स्ट ते जेको आहे निशान तव्हां इन जे अंदरि वञो। तव्हां इन जे अंदरि रंग सिलेक्ट करियो ठीक है ना। मूं इन जे अंदरि रंग सिलेक्ट कयो ऐं तव्हां ॾिसो तव्हां इनखे एनेबल कयो। एनेबल करण खां पोइ ॾिसो तव्हां जो स्ट्रोक जो निशान तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां ओके वारे निशान ते क्लिक करियो। ओके निशान ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेको इन जे अंदरि क्लिक करियो। इन जे अंदरि क्लिक करण खां पोइ तव्हां ओके वारे निशान ते क्लिक करियो। ओके निशान तव्हां जो एम्बेस वारो जो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां तव्हांजो जेको जेको तव्हां इनखे कुझु न करिणो। तव्हां पोछर में जेको आहे बिलीव तव्हां इनखे बिल्कुलु ख़तमु कयो ठीक है ना। जिते भी तव्हां इन जे अंदरि रखणु चाहियो था बिल्कुलु तव्हां उनखे हिते ई रखी सघो था ठीक है। उनखां पोइ तव्हां जेको ॾिसो ये सेव वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनखे सेव करियो ठीक है ना। ऐं तव्हां इनखे पंहिंजे गैलरी जे अंदरि सेव करियो। दोस्तों यही भी अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं इस तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार दोस्तों इन जे अंदरि जेकी मूं शयूं इस्तेमालु कयूं आहिनि इहा जेकी ज़ंजीर आहे इहा जेकी ज़ंजीर जेकी आहे या वरी जेको इन जे अंदरि जो फॉन्ट जेको इस्तेमालु कयो आहे उहो तव्हांखे ऐं टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾ तव्हां उनखे हितां बि डाउनलोड करे सघो था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।